डेली यूज़ इंग्लिश सेंटेंस। सिंधी जुमिलो आहे उहे मुंहिंजा दोस्त ऐं माइट आहिनि। उहे मुंहिंजा दोस्त ऐं माइट आहिनि। ऐं इन जी इंग्लिश में ट्रांसलेशन आहे दे आर माय किथ एंड किन। दे आर माय किथ एंड किन। हिन सेंटेंस में किथ एंड किन हिकु इडियम आहे, मुहावरो आहे, जंहिंजी इंग्लिश में माना आहे फ्रेंड्स एंड रिलेटिव्स ऐं सिंधी में माना आहे दोस्त ऐं माइट। अगरि तव्हां जुमिले में ही इडियम नथा इस्तेमालु करणु चाहियो त पोइ हिन जुमिले जी हीअं ट्रांसलेशन थींदी दे आर माय फ्रेंड्स एंड रिलेटिव्स। दे आर माय फ्रेंड्स एंड रिलेटिव्स। याने फ्रेंड्स एंड रिलेटिव्स जी जॻह ते मां इडियम इस्तेमालु कयो आहे किथ एंड किन, जंहिंजी मीनिंग आहे इंग्लिश में फ्रेंड्स एंड रिलेटिव्स। अगेन मां ॿुधायां पई उहे मुंहिंजा दोस्त ऐं माइट आहिनि। दे आर माय किथ एंड किन। अगरि इडियम नथा इस्तेमालु कयूं त पोइ हीअं ट्रांसलेशन थींदी दे आर माय फ्रेंड्स एंड रिलेटिव्स। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफिज़ एंड टेक केयर।